सिंधु दरिया जे ओभर में क़ाइम ही शहर गंबट कंहिं अॾायो ऐं कॾहिं इन शहर जा बुनियाद पया। गंबट खे असां जेको पढ़ियो आहे तारीख़ में, को बि अहिड़ो मुस्तनद तारीख़ में ज़िक्र कोन्हे त ही कॾहिं आबाद थियो ऐं कंहिं आबाद कयो ऐं हिन ते इहो नालो कीअं पियो। गाफ नून टे या गाफ मीम टे गंबट, इहो लुगत में तव्हां खोलींदव उर्दू लुगत में त हिंदी लफ़्ज़ आहे गंबट। हाणे उन जी माना बि थी निकिरे त हिकिड़ो टीलो, हिकिड़ो चबूतरो, हिकु बुर्ज। इन में ज़ाहिर आहे त उन वक़्त में हिन खे गुंबट या गुंबज़ या गुंबत चवंदा हुआ। इन नाले ते डिस्कस थी हुई त आख़िर गंबट जे ते गंबट नालो कीअं पियो। छा त गंबट जेको आहे हिन जर्मनी में बि हिकिड़ो शहर आहे, टाउन आहे जो नालो गंबट आहे। अंग्रेज़नि जॾहिं सिंध फतह कई 1843 में अंग्रेज़नि जी हुकूमत कई त हुननि बाक़ायदा उन ज़माने में अंग्रेज़ी निज़ाम बि ठहियो, हुननि गज़ेट बि ठाही अंग्रेज़ीअ में ऐं कुझु सिंधी बि ठाहियूं ऐं पोइ वरी हुन रेलवे लाइन विछाइणु शुरू कई। पोइ अंग्रेज़नि पंहिंजी गज़ेट में, अंग्रेज़नि पंहिंजी रेलवे लाइन में इहो गंबट लफ़्ज़ लिखियो, जंहिंमें हुननि मीम बि न लिखियो आहे। किन माण्हुनि जो चवणु आहे त गंबट शहर क़दीम आहे ऐं संदसि तालुक़ समा दौर सां आहे। ही शहर जोड़जक में कॾहिं आयो? ही शहर जोड़जक में सम जे दौर में आयो। इनखे मां 500-600 साल चई सघां थो, पर हिन जे बारे में इहा का बि मुस्तनद तारीख़ अञा ताईं न मिली सघी आहे जंहिं मां इहो साबित थिए त ही कॾहिं आबाद थियो ऐं कंहिं आबाद कयो।